नाज़रीन ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे वाक़िफ़ ॾिनो त सईद गनी चयो त बिलाल गफ़ार इमरान न्याज़ी जी मौत खे यकीनी ॾिसण जे डप खां हालतूं ख़राब करण जी कोशिश करे पियो। वाक़िफ़ ॿुधायूं त सईद गनी बयान जारी कंदे चयो आहे त बदमाशी ऐं बदतमीज़ी तरीक़े इंसाफ़ जो पुराणो तरीक़ो आहे। सलीम बलोच बिलाल गफ़ार जी गुंडा गर्दीअ ते पोलिंग पतो हकीम बलोच जे यकीनी फतह नज़र अचण ते तरीक़े इंसाफ़ आपे खां निकिरी वई आहे। इलेक्शन कमीशन बदमाशी जो तुर्त नोटिस वठे इमरान टोलो शिकस्त ॾिसण खां पोइ बहाना ॻोल्हनि पिया, सईद गनी चयो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बिलाल गफ़ार इमरान नाज़ी जी मौत खे यकीनी ॾिसण जे डप खां हालतूं ख़राब करण जी कोशिश करे पियो। सईद गनी पिणु चयो त बदमाशी ऐं बदतमीज़ी तहरीक इंसाफ़ जो पुराणो तरीक़ो आहे। सलीम बलोच बिलाल गफ़ार जी गुंडागर्दी ते पोलिंग पतो हकीम बलोच जी यकीनी फतह नज़र अचण ते तहरीक इंसाफ़ आपे खां निकिरी वई आहे, सईद गनी चयो आहे। इलेक्शन कमीशन बदमाशी जो तुर्त नोटिस वठे इमरान टोलो शिकस्त ॾिसण खां पोइ बहाना ॻोल्हे रहियो आहे, सईद गनी पारां बयान जारी कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ सां लाइन ते मौजूद आहे कराची मां केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी सदर पीपल्स पार्टी कराची डिवीजन सईद गनी जो बयान साम्हूं आयो आहे, जंहिंमें बिलाल गफ़ार जो गहने 237 में वाक़ुफ़ थियो आहे, उन ते रद्दअमल ज़ाहिर कयो आहे, जंहिंमें उन चवणु आहे त इमरान नाज़ी जी यकीनी शिकस्त करण पुॼंदे सूरत हाल जेको आहे ख़राब करण जी कोशिश कई। बिलाल गफ़ार जी धमकियुनि जो इतला मिलण ते सलीम बलोच पोलिंग स्टेशन ते पहुतो। हकीम बलोच जी यकीनी फतह ते ऊंदाहो इंसाफ़ घबराहट जो शिकार आहे। सईद गनी चयो त इलेक्शन कमीशन खे हुनजो फौरी नोटिस वठणु घुर्जे। सईद गनी इहो बि चयो त इमरानी ग्रुप पंहिंजी यकीनी शिकस्त जा हाणे खां ई बहाना ॻोल्हणु शुरू करे छॾिया आहिनि। हिन वधीक चयो त इमरानी टोले खे ख़ौफ़ आहे त कराची में इबरतनाक शिकस्त खां पोइ इमरान न्याज़ी पंहिंजी नायल ग्रुप खे अलॻि करे छॾींदो। जी वॾी महिरबानी मुंहिंजी तफ़सील लाइ वहीद राजपर।